राहूआबाद में असिस्टेंट कमिश्नर जा परचून जे दुकाननि होटलनि गोश्त जे अॾियुनि ते छापा। मुख़्तलिफ़ शयुनि जो महांगो अघु वसूल करणु, खाधे पीते जी शयुनि जी सफ़ाई सुथराई न रखंदड़ दुकानदारनि ते ॾंड लॻाए ॿीहर जे लाइ कोताही करण ते वार्निंग ॾेई छॾी। जी सामाहीन, समारोह वेझो राहूआबाद में दुकानदारनि ख़िलाफ़ अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर संजय कुमार ओचितो राहूआबाद शहर जे मेन स्टॉप समेत शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि, मिठाई जे दुकाननि, नंढे ऐं वॾे मुर्गी गोश्त अॾियुनि जी परचुनि जे दुकाननि ऐं ॿियनि हंधनि ते ओचिता छापा हणी खाधे पीते जी शयुनि मयार जो चेक कयो। मिठाई ऐं होटलुनि समेत गोश्त अॾियुनि ते सफ़ाई सुथराई न हुअण ऐं परचून जे दुकाननि पारां महांगे अघ ते सामान विकिरो कंदड़ दुकानदारनि मालिकनि ते ॾंड हयो। असिस्टेंट कमिश्नर मीडिया खे ॿुधायो त स्वीट दुकाननि, होटलुनि ऐं गोश्त जे अॾियुनि ते सफ़ाई न हुअण जे बराबरि आहे। महांगाई ऐं खाधे पीते जी शयुनि जी सफ़ाई सुथराई न हुअण वारियुनि शिकायतुनि ते दुकानदार, होटल मालिकनि, मिठाई ऐं गोश्त अॾियुनि मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿीहर जी वार्निंग ॾेई सफ़ाई सुथराई रखण समेत मुनासिब अघनि लाइ पाबंद कयो वियो आहे। हिन वक़्तु राहूआबाद जो पेट्रोल पंप खे गैर मयारी तेल हुअण करे पेट्रोल पंप खे सील कयो वियो आहे। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।